वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युज़्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला वालिद लहु वला वलद लहु वला कुफुव लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व हबीब रब्बिना व तबीबना व तबीब कुलूबिना व नूरना व नूर उयूनिना व औलाना व मौलाना व इमामना व नबियना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, बुजुर्ग ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला जी वॾी महिरबानी, वॾी करम नवाज़ी जो अल्लाह से असां तव्हांखे इन बुढ़े बुढ़े ॻोठ जे अंदर इन सालियानी जलसो जो कॉन्फ्रेंस थी बिरादरम मोहतरम मुकर्रम मौलाना मकसूद अहमद साहब बोले जी हिम्मत मेहनत से
वरी मालिक जी मेहरबानी आज रब से असां तव्हां खे इन प्रोग्राम में घुराए विहारे करे क़ुरान मजीद जे ॿुधाइण ऐं ॿुधण जो मौक़ो नसीब अता फरमायो आहे। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा प्यारा भाइरो केरी न अल्लाह जी मेहरबानी आहे जो तव्हांजे इलाक़े में काफ़ी जलसा थियन था पिया। ये बुजुर्गन की मेहनत आ। साईं खलीफा अहमद रहमतुल्लाह अलैह, साईं मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैह, साईं अब्दुल्लाह दाबर बरकातुल आलिया, अल्हम्दुलिल्लाह ॾाढा जलसा थियन था इलाके में। तव्हांजे में ही तव्हांजो जलसो उन खां बाद में वरी मथे महीने में जलसन जो अंबार लॻो पियो तव्हां इलाके में। ही जाफरी साहब अहमद साहब वारा उन्हनि जो जलसो, वरी एॾे शर साहब मौलाना साहब उन्हनि जो जलसो, वरी पहोड़न तय्यब उन्हनि जो जलसो, वरी ख़बर न पवंदी काज़ी पट्टी जो रखिजी वेंदो, वरी ॿिया इलाक़नि में जलसा। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा प्यारा भाइरो जेके जलसे कराइण वारा वीचारा आहिनि उहा वॾी मेहनत करे पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करण था। या वॾी ज़िम्मेदारी आहे, वॾा ख़र्चनि वॾा इंतज़ाम वरी तकलीफ़ आहे। बरसात ही हाणे बरसात रात मां ॾिठी जोड़ लॻो पियो हो, तव्हांजो असांजो अचण बि मुश्किल छो इनफरादी हैसियत में। ऐं हिननि वीचारनि खे केॾा इंतज़ाम करणा था पवनि, लाउड देगन जा इंतज़ाम, पाल शामियाना। या शाबत आहे उस्ताद अता मोहम्मद शेख साहब के अल मकसूद को साउंड जो जेको अल्हम्दुलिल्लाह शिकारपुर मशहूर मौरूफ पुराने दौर को वठी हलंदड़ ऐं कम बि उहो कंदड़ आहे वीचारो। शाबत आहे वीचारे के रात हणी रात राब्तो के चीसी मां हणी आयो आहियां हुते पंहिंजो इंतज़ाम संभाले आयो आहियां, वरी सुबुह राब्तो चीसी बिल्कुलु मां कम शुरू कयो जलसे ते अचो ज़रूर। अल्लाह अल्लाह उनखे इन मेहनत के इन हिम्मत के कबूल अता फरमाए। अदे बरादरम मकसूद अहमद साहब जी हिम्मत के सलाम आ जो अल्हम्दुलिल्लाह हेडी जमात जो इंतजाम करण वटसड़ करण जमात के घुराइण। मुंहिंजा दोस्तो जेके भी वेचारा जलसा कराईंदा आहिनि ख़र्च कंदा आहिनि, वॾा ख़र्च थींदा आहिनि। ईअं न आहे जो बसि हाणे तव्हां वटि जलसो आहे त कई इलाइक़नि में जलसा काथे ॿिए ते हूंदा, के आलिम वेचारा काथे के आलिम काथे। हाणे तव्हां खां बाद में इंशाअल्लाह मूंखे बि सिबी हिते आहे बलोचिस्तान ॾाढो ओॾे प्रोग्राम रखियल आहिनि। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा आख़िर उते बि मुस्लमान आहिनि, उते वेचारा प्रोग्राम रखिया, उन्हनि जलसा रखिया, उन ख़र्चा हूंदा बरसाति जाते काथे फिरदा वतन था। शाबत आहे उन्हनि खे मुंहिंजा दोस्तो जो हेॾा इंतज़ाम करनि था। ऐं अञा असां तव्हांजी जेकॾहिं सां हिम्मत गॾु हूंदी, वफ़ादारी गॾु हूंदी, उन्हनि सां गॾु तावन कंदासीं, कुल्हो कुल्हे में मिलाए करे पींदासीं। अता अल्लाह जे क़ुरान जो हुकूमत नेकी में हिक ॿिए सां तावन कयो। असां तव्हां बदलूं घबराए न, ख़र्च जी ज़रूरत पए, कम जी ज़रूरत पए, असां वेठा हूं। ख़ुदा जे ज़ात जो कसम मुस्लमान हो यकीनन जेकॾहिं क़यामत जे मैदान में अल्लाह तबारक व तआला चाहे त असां तव्हांजे लाइ छुटकारे लाइ इहो ई काफ़ी आहे। मक़सद इहो आहे न बाबा दीन प्रोग्राम फैलायूं, माण्हुनि खे ॿुधायूं, माण्हुनि खे सम्झाइजे त क़ुरान आहे छा, असां तव्हांजी ज़िंदगी आहे छा, असां तव्हांखे काथे अॻिते हलणो आहे या हिते ई रहणो आहे, ऐं हिन ज़िंदगी में रही करे छा कम करणा आहिनि। ये सब तॾहिं ख़बर पवंदा जॾहिं उलमा जी मोहब्बत में ईंदासीं, क़ुरान वारनि जी मोहब्बत में ईंदासीं, क़ुरान ॿुधंदासीं, क़ुरान सम्झंदासीं त चओ इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा। ॻाल्हाईंदा हलो अदा अदे ऐलान किया मकसूद मौलाना साहब नंगर जो मत हाणे ही कहले खिसकदा वञो चिन तकी रखो बाद में ये थोरो लफ़्ज़ ॿुधो, आख़िरी लफ़्ज़ ॿुधव न पर तव्हां सां बि अहिड़ा लफ़्ज़ ॿुधण लाइ घटि कोशिशि कंदा आहियूं। हिकिड़ो माण्हू बीमार हुयो, पोइ वरी अचनि पिया ॿुधाइनि हिकिड़ा अचनि पिया था हिनखे जेको आहे त कुझु हे दवा खाराए, हिनखे हे दवा खाराए, हिनखे हे नुस्ख़ो खाराए, हिकिड़ा अचनि गुरड़ा कराए, हिकिड़ा हे करण तो चुप कयो वेठा, बीमार बि हो बि। पर हिकिड़ो अहिड़ो शख़्स आयुसि चई अदा महिरबानी कयो, वीचारो सटियल आहे सीअ जो, कमज़ोर लॻो पियो आहे, चूज़रा बूज़रा खे वठी कुही करे गरम करे वीचारे खे रसलो पीआरियो, हो पीआरियो, हाणे उहो बीमार थो चयो अदा हिनजी बि त ॻाल्हि ॿुधो न, हे छा थो चयो होॾे ॻाल्हियूं हलनि पियूं, तवजो ई कान हुयसि। जॾहिं इहा ॻाल्हि अची वञे फ़ाइदे जी सोची त पाण बीमार रड़ करे चवंदो आहे हिनजी बि त ॻाल्हि ॿुधो न ग़रीब जी, हे छा थो तव्हांखे चवे।
हाँ ता भी मत मानी जो ऐलान थियो आ पर जो हिन तक रखो बाद में हाने विंदो तो छड़ा पाटला मिलदव पो विंदो तीन शरान में 6 रुपया हुंदा अल्लाह जी मेहरबानी सां रब तवा गिरींदो अदा गाल समझण दी आ खुदा जी साथ जो कसम भोग ना है समझण जी गाल आ समझण जी असा ता कोशिश के हक के समझो ना के समझो सच्चाई के समझो कूड़ के समझो सबन के बराबर कंदा से तो पो तो मसलो न थींदो हाने मिसाल गाल एक खल लगी पया एकड़ो नी खलो गोठ जे भरसा एकड़ो शख्स बीठो बियो बेचारो गर्मी जी मौसम ही हुन सोचो यार हिन पानी मोटर पा और तकलीफ भी थींदी गर्मी भी आहे हाने को सादो बीठो जो पंजे ला चना बाबा मां को सादो बरोज बीठो बेचारो ओ आयो जो चीज अदा बुधाए से खल में पानी घणवा थोड़ो आ ची पानी सफा थोड़ो आ का गाली कोरेगा हो जो बेचारो अंदर लथो तो बुलण शुरू थियो बस आ से बेचारो बुडी सकी मस टपी परे पासे रोयो जरी क्रास के तके करे चो दादा तू मुसा दुश्मनी जा मा पुछा भी क्यों मां कि खले जे बारे में तू जो खले जो को तो पानी न हड़ो आ हेडो सारो पानी हो तू माके बुधायो पुछो न खुदा जा बाना मा केरी तकलीफ अची वई आ ये खुदा मुके बचायो आ गुडी जो वणा हा तो वो छा तो भी करे चवे थी चे अदा तू वरी मुखो पुछा तो करे मां पान परेशान आ हैरान लगो पेवा त तोके छा थिवा तू जो 5-6 फुट कदा हाने ते जो को साईं मकसूद अहमद साहब उड़े साहब जी बतक घुमदी वते भी हेतरी जगह सा हां हाने बतकड़ी मां ठम यार चे पई वने पे टपारे पे हेतरी जगह वो टपे अची पई उनके तो कुछ न थियो मां पान हैरान तू 5-6 फुट कद तू की बुडो आ हाने काथे बतक काथे हो मानू आसी अदा समझण की कोशिश कंदा से तो इंशाल्लाह बेड़ा पार थींदा ने तो बतक कोई गाल सागी वना अल्लाह को दुआ है तो अल्लाह ताला अमल के तौफीक अता फरमाए बहरहाल मुंजा दोस्तों मुंजा प्यारा भाईरो अल्लाह तबारक व तआला सा तवाजे मथो बड़ा मेहरबानी ज्ञान कर्म कयान यो कर्म सामू भी दिसी रहा हो रात जोड़ो बरसात कल जोड़ो बरसात हाने सिज नजर जींदो तो वने ए मुंजा दोस्तों झड़ो में बरसात में भी असा इंसान जो फायदो आ जाते पानी ना है बेचारा रोयन था मुंजा अल्लाह बरसात जो इंतजाम कर पानी जो इंतजाम कर वर जाते बरसात की जरूरत ना है तो सिज साफ थी करे बीए तो मानू डाडा खुश थियन था घुमन था फिरन था गालायन था कारोबार करन था मुंजा दोस्तों मुंजा प्यारा भाईरो अल्लाह फरमाए तो दुनिया वारो मां वरी मेहरबानी कयो मां वडा थोड़ा क्या मां मुझे थोरन के तवा गणे त न सकदो लिखी भी न सकंदो हद को अधिक ज्यादा थोड़ा थो अखिन जी नेमत मां ॾिनी मां ज़बान जी नेमत मां ॾिनी मां हथन पेरन जी नेमत मां ॾिनी मां जमीन मोजे जे मथो घुमो था फिरो था खाओ था पियो था पर अल्लाह फरमाए तो एडी वरी मेहरबानी कई थमा लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बात फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफी ज़लालिम मुबीन। सुभान अल्लाह अलई कान दिछो भले अल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज सां चवंदो न दिल खुली पवंदी रहमत जी तरी खुली पवंदी सवाब अची वेंदो इहो सुभान अल्लाह तव्हां गीला न चराईंदव तव्हांजो ख्याल हटजे मटजे न इन जे लाइ चवराईंदा आहियूं त तव्हां मुतवज्जो थी करे बींदो इहो लफ़्ज़ बि चवंदा वेंदो सवाब बि थी पवंदो ऐं तवज्जो बि तव्हांजो थी पवंदो ऐं अल्लाह जो क़ुर चए थो क़ुर तवज्जो सां वेही करे ॿुधो क़ुर जे पढ़ण टाइम न ॻाल्हायो आयत पूरी थींदी आहे पोइ सुभान अल्लाह चइबी आहे न बा पोइ तव्हां चई सघो था सुभान अल्लाह चवंदा वॾो सवाब आहे वॾो फ़ाइदो आहे। अल्लाह फरमाए थो लक़द मन्नल्लाहु मां तहक़ीक़ थोरो कयो आहे मोमिननि जे मथां लक़द जो लफ़्ज़ फरमाए माना पक्की ॻाल्हि आहे जी बे जाए ते फरमाए बत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह फरमाए तो मां के अंजीर जो कसम जैतून जो कसम तूर सीना जबल जो कसम जै तूर सीना जबल ते मूसा कलीमुल्लाह मोजो नबी डायरेक्ट बिना जिब्रील जे मां खुदा सां ॻाल्हाईंदो जै तूर सीना जबल जे मथों मां मूसा कलीमुल्लाह जे मथों तौरे जो किताब नाज़िल फरमायो
3 ॾींहं रोज़ा रखी वरी 10 ॾींहं ॿिया 40 ॾींहं रोज़ा रखी मां तूर सीना जबल जे मथां के तौर जो किताब ॾिनो अल्लाह फरमाए तो तूर सीना जबल जो कसम आहे वहादल बलदिल अमीन इन मक्के वारे शहर अमन वारे जो कसम आहे जंहिंमें काबो भी इते आहे मुज़दलिफ़ा भी इते मिना भी इते सफ़ा मरवा भी इते आबे ज़मज़म भी इते मुंहिंजा महबूब तूं भी इते मां इन शइ जो कसम खणी फरमायां थो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम मां इंसान के तमाम सोने में सुणी सूरत ॾेई करे पैदा कयो आहे अब इंसान सुणो आया कोने अशरफुल मखलूकात आया कोने खुदा जी ज़ात जो कसम मुसलमान हो जेकरे खुदा घोड़न जे मखलूक मो पैदा करया त करे सके पियो गधन जे मखलूक मो पैदा करया त करे सके पियो कुत्तन जे मखलूक मो पैदा करया त करे सके पियो पखने परंदन जा कई किस्मन उन मो पैदा करया त करे सके पियो केवलन मो माकोड़न मो जीतन जनन मो पैदा करया त करे सके पियो पर अल्लाह फरमाए तो मां केरो मेहरबान मां तवा के इंसान करे पैदा क्यों अशरफुल मखलूकात करे पैदा क्यों हाने दुनिया जे अंदर भी जेके भी मखलूकन तुझे ताबेन हेडा सारा डांद हेडा सारा मीहू हेडा सारा उठे डाचू सब तो इंसान जे कंट्रोल में कब्जे में हन नानो बाण के हकलू में दोनों सा भी हल्या विंदा अल्लाह फरमाए तो इंसान हो दुनिया जे अंदर जिंदगी सही तरीके से गुजार मां अल्लाह एडू मेहरबानी कयूं माए मुझो कुरान पढ़ कुरान वारन सा वास्तो रख मुझे मस्जिदों आबाद कर मुझा मदरसा आबाद कर यतीमन जी खिदमत कर जालिमन सा बगावत कर मजलूमन जी हिमायत कर बेवा औरतों की खिदमत कर यतीमन जी परवरिश कर रास्ते में कंडो आए कंडो हटाए के ईजा ना दुखाए ना दर्द न दे तकलीफ न दे चोरियों न कर धाड़ा न जिना न कर जुआ न खेल शराब न पी बदमाशी न कर व्याजा कारोबार न कर मां अल्लाह जे को झलिया उन को रुक जीवन जेके हुक्म काए कंदो वत अल्लाह फरमाए तो दुनिया मारो मां अल्लाह एडू मेहरबानी करे अशरफुल मखलूकात करे पैदा के माए हाने जे करे मुझे दसल तरीके जे मतो रही करे जिंदगी गुजारी दो विंदे हिते भी अशरफुल मखलूकात हुंदे क़यामत में अशरफ करे पैदा कंदो मां क़यामत में भी सुठा थी करे उठंदा से इज्जत मर्तबे वाला बणजी वेंदा पर जे करे दुनिया में रही करे लाइन छड़ी से गलत कम क्या से वो तो कहीं कम जाना थिया से ना बा वो कहीं कम जा थिया से गालायो सही हाने हिन जो कम छाए आवाज केच करे हां उस्ताद अहमद बेचारो साहब हिम्मत कंदो जे करे खराब थे त मिस्त्री को ठाराइंदो या पान ठाइंदो अंत न ठयो उछले छड़ सुन गालाइंदा उछले छड़ सुन हाड़े बिजली लाइन तारियूं थी अचन या हे तारा अचन थी इन जो कम छाए करंट पहुंचाण बिजली पहुंचाण पर जे करे वो कम न ॾिनो बिजली न थी अचे तार सड़ी वई आ हाने पो वो कम जी रही गालाए वदा समझो था न त बरोच की में गालाया समझो न बा समझे कोशिश करे हां अदा पोजे करे हुआ शे नाई कम में उछले छड़ींदोस न पर तार चवंदोस तार चवंदोस तार आहे पर बेकार ने कम जी ना है मुंजा दोस्त मुंजा प्यारा भाइरो तुमे वठी आयो आ गऊ वठी आयो आ तो जो मकसद आए न मो खीर पिया छा मकसद आ सही खीर मुंजा दोस्तों ने के खड़ भी दे कुतर भी दे गाह भी दे कटी भी दे खिदमतू करे पर जे करे न दे बेयाती करे भी रहे इंदे भगो उस्ताद मकसूद मन सा मेहरबानी कर तावीज रो दे दुआ दे पढ़ी दे पर जे करे वरी भी कम ना आयो खीर न ॾिनई वरी दुनिया जे लिहाज़ सां मुंहिंजा दोस्त मुंहिंजा प्यारा भाइरो उनखे तव्हां सुइयूं भी इस्तेमाल करे हणंदो पर जे करे सोइन सां भी कम न हलियो हाणे छा चवंदो अदा में मां वठी आयमि गऊ मां वठी आयमि एॾो ख़र्च कयुमि इंतज़ाम कयुमि सभु कुझु ॾिनोमांसि पर खीर त मांखे ॾेई नथो मुंहिंजा दोस्त मुंहिंजा प्यारा भाइरो तवज्जो हेॾे हुजे मुंहिंजा प्यारा हाणे छा चवंदो तंग थी विया हूं मैं त में आए पर कम जी न रही गऊ त गऊ आ पर कम जी न आहे खीर ॾेई नथो हाणे छा करणो आहे हिनखे कासां जे हवाले करणो आहे अब ईअं कासां जे हवाले कंदो न ॻाल्हायो सही अल्हम्दुलिल्लाह असांजा इलाके जा मोहतरम मुकर्रम बरादरम हज़रत मौलाना सैमून यूसुफ साहब बिरोजन में पहुची
इंशाल्लाह खिताब कंदा अल्हम्दुलिल्लाह आलिम जाम इंदा इंशाल्लाह हां आलिम जाम इंदा एड़ा आलिम इंदा वेंदी वरी मां अताला बंगला विसरी वेंदी वरी साईं मोहम्मद यूसुफ जो बयान पहुंची चंदा आहे इहो वरी वो आयो त वो विसरी वेंदी जो उलमा दे बंड वट अल्हम्दुलिल्लाह आलिम जा खजाना खान लगी पया आया सर पकफ सर बुलंद देवबंद सर पकफ सर बुलंद देवबंद सर पकफ सर बुलंद अरे दादा जो कहीं बैठान साईं मौलाना मोहम्मद यूसुफ साहब सर पकफ सर बुलंद देवबंद सर पकफ सर बुलंद अल मकसूद इको साउंड शिकार पर उस्ताद तावन शेख 0300 2684 231 0313 3485 196 राब्ता हाजी तावन शेख शिकार पर तो सिर्फ बयान थींदो आहे लंबी चौड़ी तकीर न थींदी मां त टिगियूं आहे तूं इन जे करे पढ़ियो जो अधे भाज मुंहिंजे कन में चोसी हेतिरो वक़्तु हलणो पवंदी पर अंदरा साईं जन आया लाइन मटाणी पवंदी हाणे मुंहिंजा दोस्त मुंहिंजा प्यारा भाइरो ॿुधो मां अर्ज़ कयमि मैं त साॻी में हाल गऊं त साॻी गऊं आ पर कम जी न रही हाणे नालो न मटबो पर कासाइण जे हवाले कबो कम जी न रही भाई अल्लाह फरमाए तो कुरान मजीद में इंसान तू अशरफुल मखलूकात तुझो वडो शान वधायम मान वधायम इज्जत वधायम मर्तबो वधायम सोनो कुरान दिनो माए सोनो नबी मोकलो माए जन्नतों जे लाइ इंतजाम में तैयार करे छडुम पर जे करे हाने भला कम न कई मुझे दसल तरीके ते न हलियो हाने दिसण में त तू इंसान अखियों तुझी इंसानन जेड़ियों ज़बान तुझी इंसानन जेड़ी सूरत तुझी इंसानन जेड़ी अल्लाह फरमाए तो मां ऐलान तो क्या कुरान में उलाइका कल अनआम हाने आए त इंसान पर हाने वो इंसानी वाला कम छरे नाती मां ऐलान तो क्या तू जानवरन वांगुर अब आयो कुरान तो कुरान वो कुरान वो जो को बुढ़े बुढ़े पेवा स्टेट ते पेवा ता जे घर में पेवा मदरसे मस्जिद में पेवा बेली इंसान हो इंसान थी रहो दीनदारन जो कदर कयो कुरान वारन जो कदर कयो खुदा जी जात जो कसम ये कुरान वारा अती तो तोखे कुरान समझानी था बुधानी था न तो तुझे लेके तो कुरान वर्कन में बंदा कुछ ना है पर मुझा दोस्तों जकरे पढ़दे तवज्जो कदे ईंदे एक एक सिट मो हेडा हेडा किताब ठई विंदा वडा कुरान जा मतलब मकसदन ये उलमा इकराम न होजनी हा असा तो दरंदा थी वणवा खुदा जी जात जो कसम मुझा दोस्त मुझा प्यारा भाइरो अल्लाह फरमाए तो मां ऐलान तो क्या उलाइक कलनाम ये जानवर वांगुर थो पर अल्लाह फरमाए तो मां जानवर जी बेइज्जती न कराईंदुम जानवर में गॾह भी आहे गॾह पंहिंजी ड्यूटी पूरी थो करे मालिक जे कम में तो अचे घोड़े जी ड्यूटी आहे कम में अचे तो कुत्ते जी ड्यूटी आहे रात जे टाइम ते भौंके तो टुकुर मिले तो न मिले मालिक जे दर ते बीठो आहे चोरन सां मुकाबलो थे जान वञे पर ड्यूटी पांजी पूरी थो करे अल्लाह फरमाए तो हाने मां जानवरन जे मथों नमाज न रखी रोजो त न रखियो हो कुरान जो पाठ न रखियो हो आलम सां मोहब्बत न रखी मां जेके दीन जा कम रखया हुकुम कया इंसान जे कम में होया हाने जानवर पांजे ड्यूटी में पूरो आ इंसान ड्यूटी को हटी हुआ हाने जानवर अना भी भलो आ मां जानवरन जी चे बेइज्जती न कराई तुम बल्लो हम अजल्लो अना जानवर को भी वधीक गंदो आ वो बा दिसण में ता के इंसान नजर इंदा असा को ता को वधीक होशियार नजर इंदा चालाक इंदा गलाण में बेजारन ते होंदे पैसा मिलकत जाम होंदो हर शे जाम होंदो मुंजा दोस्तों मिलकत का खोट न होंदी पर ता उन जा अमाल लिस दो अफाल लिस दो कुरान वारा या गैर कुरानी उते तो फैसलो करे छड़ींदो त हे जानवर वांगुरा या इंसान वांगुरा जे करे कुरान मजीद सा वास्तो होंदो त फैसलो करे में ता के दुखियाई थींदी मुंजा दोस्तों मुंजा प्यारा भाइरो केड़ी तकलीफ असा ता दे पहुंची का तकलीफ ही ना है तंजे बावजूद भी असा तो हबकायूं था खुदा जी जात जो कसम दिसो पेरन जा केड़ो तकलीफा केड़ा उनजा ईमान मजबूत पहाड़ को अबा थोड़ी असा का तकलीफ थींदे अरणी कंदाऊ ताऊ कंदाऊ अब आया कोने अस्पताले भज बजा हेडे भज बजा बी का दुनिया तकलीफ जे फलाने मुखिया हेडी तकलीफ जी आ बाबा सा तो के छाईया पेरन जे निस्बत में ए केड़ो जो सबुरा तकलीफ देने वालो केरा गालायो सही दुख देने वालो केर सुख देने वालो केर अल्लाह की जात मुख्तसर को वाक्य बयान के तो दुआ तो करा मौजो इमामुल अंबिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाण बैठान
साहबा जमात वेठी आ खबर तने पेजी वई मुंहिंजो इमामुल अंबिया नबी साहब सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मुस्लमानो बुढ़े बुढ़े वारो ॿुधो साहब सां ॻाल्हाईंदे अचानक पंहिंजो रुख फिराए करे फरमाइनि था अबू बकर सिद्दीक़ पोड़ा जी मुंहिंजा सुणा ॿुधाए तुंहिंजी तबियत कीअं आहे अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे वरी ईअं पाण साईं जन जी ॻाल्हाइण पंहिंजे ॻाल्हाइण में शुरू थी विया मुंहिंजा दोस्तो राति ख़ैर सां गुज़री वई ॿियो ॾहाड़ो थी वियो ईअं मुंहिंजो सुहिणो दिल पर इमामुल अंबिया नबी साहब सां ॻाल्हाइनि था ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे सबक़ ॾियनि था या ॿी ॻाल्हि करनि था पाण ॻाल्हाईंदे दरमियान ॻाल्हाइण में अचानक रुख मटाए करे फरमाइनि था अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे ओ मुंहिंजा सोना कुर्बान वञा मुंहिंजी तबियत तमामु बिल्कुलु ठीकु आहे फर्स्ट क्लास आहे वरी मुंहिंजो सुहिणो सी पाण उहे ॻाल्हाइनि था पिया हलदे हलदे टी राति ख़ैर सां गुज़री वई अॼु टियों राति आहे गुज़री वई ॾींहुं अची वियो साईं जन ईअं साहब सां वेठा आहिनि मुख़्तसिर बयानात तवज्जो हेॾे कयो ॿुधो मुस्लमानो ख़ुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजो सुहिणो सी ॻाल्हाईंदे वरी पाण अचानक रुख मटाए करे फरमाइनि था अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे सिद्दीक़ सी पाण नज़र करे फरमाए थो मुंहिंजा सुहिणा अल्हम्दुलिल्लाह तबियत चङी आहे तबियत भली आहे पर मुंहिंजा सुहिणा मूंखे ॿुधायो त सही मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे अॼु हिकु ॾींहुं न ॿ ॾींहं न टियों ॾींहुं आहे तव्हां ॻाल्हाईंदे अचानक मूंखां तबियत पुछा कंदा हो वरी तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं हलाईंदा हो पाण फरमाए साईं पोइ छा ॻाल्हि जो तव्हां मूंखे पुछा था कयो पाण फरमाए अबू बकर मां तोखे छा ॿुधायां तूं मूंखे ॿुधाए न तुंहिंजे तबियत में छा आहे जो अॼु टियों ॾहाड़ो आहे अचानक जिब्रील मूं ॾे ईंदो आहे अल्लाह जा सलाम खणी करे ओ मुंहिंजा जिब्रील वञी मुंहिंजे महबूब खे चओ सिद्दीक़ खां पुछा कर सिद्दीक़ जी तबियत कीअं आहे तूं ॿुधाए न तोखे छा आहे बाबा अल्लाह कुर्बान वञा खुदा जी ज़ात जो कसम ने मजमे मोने कचरी मो जंहिंमें मुंहिंजो इमामुल अंबिया नबी से पाण मौजूद हुजनि अल्लाह फरमाए तो वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा सोने चेहरे वारो मुंहिंजो सोनो पाण मौजूद वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन रहमतारो दरिया मुंहिंजो मौजूद हाणे मुंहिंजो सोनो साईं फरमाइनि था सिद्दीक़ तूं ॿुधाए न तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे ओ मुंहिंजा सोना अखियुनि मां पाणी वेई हलियो कुर्बान वञा साईं ॿी का तकलीफ़ त न आहे अॼु टियों ॾहाड़ो आहे मुंहिंजे हौड़ में एॾो सूर आहे जो दिलि चवे थी मां भितनि में टकर हणा वेहा न घुमंदो वठां मस्ताना वांगुरु अहिड़ी तकलीफ़ आहे ओ सिद्दीक़ पोइ तूं मूंखे छो न ॿुधायो ओ मुंहिंजा सोना कुर्बान वञा अॼु टियों ॾहाड़ो आहे पर महीना साल गुज़री वञनि मां फ़ैसिलो कयुमि सूर ॾियण वारो बि उहो ख़तम करण वारो बि उहो उन मालिक जी मां शिकायत कीअं मां ॿिए कंहिंसां कयां ज़िंदगी गुज़री वेंदी पर मिठे रब जी मां शिकायत कंहिंसां कोन कंदुमि अबा एॾा हस्ती बि गुज़री विया न गुज़री विया अल्लाह अकबर असां तव्हांखे थोरी का तकलीफ़ बसि भॼ भॼां लॻी पई आहे अल्लाह रहम फदा फरमाए मुंहिंजा दोस्तो असांखे का तव्हांखे तकलीफ़ बि न आई आहे हिन असां तव्हां अहिड़े रस्ते ते हलूं था कहिड़े अहिड़े रस्ते ते हलूं था रस्तो अहिड़ो वरितो आहे दीन जे सरबलंदी जे लाइ पुराने कानून जे लाइ जंहिंमें तकलीफ़ अची सघे थी चओ तकलीफ़ बि अची सघे थी अलिफ लाम मीम हसिब अन्नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तरून अल्लाह फरमाए त बस चओ ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूलुल्लाह तव्हांखे का आज़माइश आई कोन्हे न ख़बरदार आज़माइशूं बि ईंदियूं जेको आज़माइश में पूरो थिए अल्लाह फरमाए तो पोइ जन्नतुनि जे इंतज़ार में मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा प्यारा भाइरो बहरहाल अल्लाह तव्हांखे आबाद कंदो अल्लाह जलसे खे कामयाब अता फरमाईंदो हिकिड़ो मां तव्हांखां वाइदो ज़रूरु वठंदुमि छो जो ज़रूरी आहे वॾनि जे तरफ़ां हिदायत मिली आहे जंहिं बि प्रोग्राम में वञो जंहिं जलसे में वञो ऐं ज़रूरु फ़र्ज़ बि असां सम्झूं था पिया उन खां जमायत में हिकिड़ो वाइदो वठो इंशाअल्लाह जी मौलाना बिरादरम सईद अहमद साहब तव्हांखे चई वियो ऐं मुंहिंजा दोस्तो ॿिया उलमा किराम तव्हांखे जी चवंदा 7 साल कॉन्फ्रेंस पेशावर में थी रही आहे 7, 8, 9 अप्रैल ते जंहिंमें पूरी दुनिया जा अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान सुठे तरीक़े सां ईंदा उलमा ईंदा बुजुर्ग ईंदा जमायतूं ईंदियूं इन जे लाइ हाणे बस थोरो वञी वक़्तु बचियो आहे महिनत हले थी पई चओ इंशाअल्लाह असां कंहिं न कंहिं तरीक़े सां बि पटसड़ करे हेॾो होॾो करे हाणे को पंहिंजो किराए जो बंदोबस्त कंदासीं चओ इंशाअल्लाह इन कॉन्फ्रेंस में शरीक थींदासीं अब इरादो आहे जंहिंजो इरादो हथ मथे करे ऐलान करे अब नारो थण मुजाहिद
नारे तकबीर बैयत बैयत नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत हजरत मौलाना फजल रहमान इंशाअल्लाह ताला वींदा से उलमा जी ज़ियारत थींदी बुजुर्ग जी ज़ियारत थींदी मुंजा दोस्तों घड़ो छरो पवंदो त पो सवाब जा अंबार केड़ा था लगन पिया हिजरत में मज़ो आ तकलीफ कुछ खाने में मज़ो आ केडी हिजरत कया काई तकलीफ न काटी आ अल्हम्दुलिल्लाह उन सवारिन ला का तकलीफ तो के न थींदी पंजे इलाके जा उलमा आहिन अल्हम्दुलिल्लाह साईं बिरादर मोहतरम मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोई साहब जिम्मेदार हन अल्हम्दुलिल्लाह खानपुर में ता वणो ते नाला पाए लिखरायो कोशिश कयो वटसर कयो वक्त न्या पयो आ इंशाअल्लाह ताला असा वींदा से गुनहगार हो लखन जो मजमू थींदो अल्हम्दुलिल्लाह काफी उलमा इंदा जमायतूं इंदियूं मुंजा 3 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस आ अल्लाह जी मेहरबानी सां विखड़ा हलाईंदा वेंदा से खुदा जा माना दीन जे कम में हलदे हलदे नबी से फरमायो तो के कंटो जे के लगो ने कंटो जो भी तो के सवाब मिलंदो एरो सवाब एरो अजरा हे पैसा छा कंदो केड़े कम जाईंदा जमीन उते पे हुंदी मिलकत उते पे हुंदी माल इते पे हुंदा पंहिंजे ज़िंदगी में फ़ाइदो वठो बस मां वधीक ॻाल्हाइण इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराने जे लाइ याद रखंदा सिद्दीक हैदर किताब घर नज़द मेन गेट गिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख मोबाइल नंबर 03013293775